सुप्रीम कोर्ट क़ौमी तकन NA 154, NA 81 ऐं NA 79 में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जी ॿीहर ॻणप बाबति केस में लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾेई छॾियो। मुस्लिम लीग नून जे अॻवाननि खे कामयाब करार ॾिनो वियो। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बहाल कयो वियो। सुप्रीम कोर्ट 2-1 जी अक्सरियत सां फ़ैसिलो ॿुधायो। जस्टिस अकील अब्बासी फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। सदर आसिफ अली ज़रदारी जश्न आज़ादी के मौके ते कैदियुनि जी सज़ाउनि में 90 ॾींहनि जी घटाई करे छॾी। सदर आइन जे आर्टिकल 45 तहत सज़ाउनि में घटाई जी मंज़ूरी ॾिनी। क़त्ल, जासूसी ऐं रियासत मुख़ालिफ़ कैदियुनि जूं सज़ाऊं घटायूं न वेंदियूं। चोरी, धाड़नि ऐं दहशतगर्दीअ में सज़ा काटींदड़ कैदी बि छूट हासिल न करे सघंदा। सज़ा में घटाई माली ॾोह क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान पहुचाईंदड़ कैदियुनि ते बि लागू न हूंदी। फातिमा फरड़ो क़त्ल केस में 5 शाहिद बयाननि तां फिरी पिया। दहशतगर्दीअ जा कलम ख़त्म। खैरपुर जी दहशतगर्दी चोड़ अदालत केस सेशन कोर्ट मुंतकिल करे छॾियो। केस जे शाहिदनि उजाला फरड़ो, सग़ीर, सानिया, नसीर ऐं हसन फरड़ो पंहिंजा बयान तब्दील कंदे मुख्य जवाबदार जी घरवारी हिना शाह जी ज़मानत मंज़ूर करण जे हक़ में बयान ॾिनो। शाहिदनि बयान ॾिनो आहे त फातिमा फरड़ो तशद्दुद सबब न पर बीमारी सबब फौत थी हुई। जेके बयान अॻु में वरिता विया हुआ उहे अच्छे पने ते वरिता विया। फातिमा जी अमर अदालत ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो आहे त अदालत मथां हुकूमती दबाव आहे, जंहिं करे केस खे हेठीं अदालत मुंतकिल कयो वियो आहे। अदालत जे इन फ़ैसिले मां मुतमइन न आहियूं। सिंधु दरिया में पानी जे चाढ़ सबब मंचो डंड जे पानी सतह में ॿीहर इज़ाफ़ो थी वियो। मंचो डंड में पानी जी सतह 111 फुट 7 आरेल ताईं पहुची वई। सिंधु दरिया में चाढ़ सबब कचे जा केतिरा ई ॻोठ पानी जे घेरे हेठि अची विया। यूनियन काउंसिल टल्टी जा 30 ॻोठ पानी जी लपेट में अची विया। आपाशी खाते एलिस बचाव बंद ते इमरजेंसी लागू करे अमलदारनि जूं ड्यूटीज़ लॻाए छॾियूं। आपाशी खाते मूजिबि हिन वक़्तु सिंधु दरिया में 2 लख पानी जो वहिकिरो गुज़री रहियो आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु नौजवाननि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त नौजवान पाकिस्तान जे मज़बूत मुस्तक़बिल जी ज़मानत आहिनि। असांजो फ़र्ज़ु आहे त नौजवाननि जी सलाहियतुनि खे वधीक हथी वठराई वञे। नौजवाननि ते सीड़पकारी करण जी ज़रूरत आहे। नौजवान पंहिंजे लाइ मौजूदु मौक़नि मां फ़ाइदो हासिल कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो नौजवान दुनिया जे मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। पाकिस्तान तेज़ी सां आलमी डिजिटल मंज़रनामे सां जुड़ी रहियो आहे। हुकूमत नौजवाननि में रोज़गार जी फ़रहामी लाइ 186 अरब रुपया विरहाया आहिनि। पीपल्स पार्टी नौजवाननि खे बाख्तियार बणाइण लाइ हमेशह कदम खंया आहिनि। नौजवान पाकिस्तान जे मुस्तक़बिल जा हक़ीक़ी मेमार आहिनि। रियासत ऐं मुआशरे जो फ़र्ज़ु आहे त नौजवाननि खे तालीम, हुनर ऐं मौक़िया फ़राहम करे। क़ाइदे अवाम ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो अवाम जे बुनियादी हक़नि लाइ जिदोजहद कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पैगाम। दादू भरसां मोंदर जे कच्चे वारे इलाइक़े में शहाणी बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो, वधीक 2 ॼणा क़त्ल। मारजी वियलनि जो अंग टे थी वियो। 2 ज़ख़्मी। मारजी वियलनि में मज़हर शहाणी, मुस्मात इज़त ख़ातून ऐं नौजवान साबिर शहाणी शामिल। छिकताण ऐं हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग सबब इलाइक़ो जो मैदान बणियल। वधीक रतो छाण जो ख़दशो। ज़ख़्मी शौकत शहाणी खे ॻणपी जोगी हालत में सेवण मुंतकिल कयो वियो। रखण भरसां ॻोठ जवाबपुर चांडियो में चांडिया बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां छेड़ो। फायरिंग में 1 ॼणो क़त्ल, 1 ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबब तारिक चांडियो मारिजी वियो। शरीफ चांडियो ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। धुरियुनि में छिकताण। सखर भरसां क़त्ल थी वियल 3 सगन भाइरनि समेत 7 ॼणनि जी हथियारनि जी छां में तदफ़ीन। बागड़जी जे कचे वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं 2 धुरियुनि में झेड़े दौरान 7 ॼणा मारिजी विया हुआ। मारिजी वियलनि में मीरो उर्फ़ महरू, राजू उर्फ़ राजा, माशूक, वाजिद गुलबहार ऐं बाबलू जतोई शामिल। जनाज़े नमाज़ खां पोइ मक़तूलनि जा मढ़ मिठीअ मां हवाले कया विया। वाक़िए जो केस दाख़िल न थियो। धुरियुनि में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार।
सिंध जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामले वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम लाइ 35 लख रुपया इनाम जो ऐलान करे छॾियो। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त हू ज़ाती तौर ते अरशद नदीम खे 10 लख रुपया इनाम तो ॾींदो। अरशद नदीम पेरिस ओलंपिक्स में गोल्ड मेडल खटी मुल्क जो ॻाट ऊचो कयो। साणुसि जल्द मुलाक़ात कंदुसि। सजावत जुणे जो भरिसां अर्ज़ी भुट्टो में मिल्कियत जी मुबैना तकरार तां छेड़ो, हिकु नींगर क़तल, हिकु ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि सोट इम्तियाज़ ऐं जावेद भुट्टो ज़ख़्मी थी पिया, जिन मां इम्तियाज़ भट्टी अस्पताल में दम ॾिनो। गढ़ी खैरो में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो। बलोचिस्तान जे इलाइक़े ॻोठ चौकी जमाली वासी वलीदार जमाली खे मोटर मां करंट लॻो। जोही वेझो ॻोठ गाज़ी जमाली में बिजली जो करंट लगण सबब नींगर जुमन जमाली दम ॾिनो। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में 14 अगस्त ते जश्न आज़ादी मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते पहुची वयूं। क़ौमी झंडा, बैज, कपड़ा ऐं ॿियो सामान ख़रीद करण लाइ स्टॉल लॻाया विया। नंढनि वॾनि शहरनि में ॿार नौजवान तोड़े पोढ़ा क़ौमी झंडनि सां शहर घिटियूं ऐं घर सिंगारण में मसरूफ़। हिन भेरे बि शहरी क़ौमी झंडे ऐं उन जे रंगनि मुताबिक़ कपड़ा ख़रीद करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में ख़ासि तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं।